अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ टॉक विथ नसीर गोपांग में सभिनी खे चऊं था भलीकार। अॼु पाण प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं ईरान जो सदर डॉक्टर इब्राहिम रईसी साहब जेके आहिनि उहे 3 ॾींहंनि जे दौरे ते पाकिस्तान पहुची चुका आहिनि ऐं इस्लामाबाद में उन्हनि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। गार्ड ऑफ ऑनर उन्हनि खे पेश कयो वियो ऐं उनखां पोइ हू वज़ीर आज़म हाउस पहुता जिते शहबाज शरीफ़ साहब वज़ीर आज़म पाकिस्तान उन्हनि जो इस्तक़बाल कयो ऐं ॾाढे ख़ुशगवार माहौल में उन्हनि जूं ॻाल्हियूं थियूं ऐं कुझु फ़ारसी शेर बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जेके आहिनि उन्हनि खे ॿुधाया ऐं इहा उन जी महारत आहे जो दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे जॾहिं सरबराह ईंदा आहिनि त उहे पहिरियां ई रोमन में ई सही कुझु न कुझु उन्हनि जी ॿोली जूं कुझु उतां जूं चवणियूं या शेर यादि करे वठंदा आहिनि ऐं हू उन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि। सो अॼु बि अहिड़े क़िस्म जा मंज़र असांखे नज़र आया ऐं उनखां पोइ असांखे ॿुधाईंदा हलूं त जेका ऑफिशियल मुआहिदा थिया आहिनि उन्हनि जे हवाले सां हींअर ते ॿुधाए पियो वञे त 8 मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते ऐं मुख़्तलिफ़ यादाश्तनामनि ते जेको आहिनि से उहे सहियूं कयूं वयूं आहिनि जंहिंमें सकाफ़त आहे, जंहिंमें फिल्म इंडस्ट्री आहे, जंहिंमें वापारु आहे ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ मामला आहिनि हींअर ताईं जा जेके तफ़सील साम्हूं अचनि पिया सो उन्हनि ते सहियूं कयूं वयूं आहिनि। ईरानी जेको सदर आहे उहो पंहिंजी घरवारी उन सां गॾोगॾु जेको उन्हनि जा ईरान जा परॾेही वज़ीर आहिनि उन समेत हिकिड़े आला सतही वफ़द समेत 3 ॾींहंनि जे पाकिस्तान जे दौरे ते आयल आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि सां उन्हनि जूं मुलाक़ातूं रिथियल आहिनि। सदर आसिफ़ अली ज़रदारी साहब सां उन्हनि जी मुलाक़ात आहे। सेनेट जे चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी साहब सां बि उन्हनि जी मुलाक़ात रिथियल आहे। अहिड़ी रीति जेके ॿिया मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा ऑफिशियल्स जेके गवर्नमेंट जा उन्हनि सां उन्हनि जूं मुलाक़ातूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हू लाहौर जो बि दौरो कंदा, गॾोगॾु सिंध जे दौरे ते बि ईंदा, कराची में ईंदा, सिंध जे गादी वारे शहर में ऐं सुभाणे जॾहिं हू कराची अचनि पिया त कराची शहर में आम मोकल जेका आहे उनजो ऐलान बि कयो वियो आहे। सो कराची में बि जेके उन्हनि जूं एक्टिविटीज़ आहिनि पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ही त उहे मुख़्तलिफ़ मुआहिदा आहिनि जेके ॿुधाए पियो वञे मीडिया में त उन्हनि ते सहियूं थियूं आहिनि। ख़ासि तौर ते ईरानी सदर जो जेको ही दौरो आहे नई पाकिस्तान जी हुकूमत जी चूंड खां पोइ उन दौरे जी अहमियत केतिरी आहे जेकॾहिं ॾिसूं त ख़लीजी मुल्कनि में जेका सूरत हाल आहे, इसराइल जो जेको कंट्रोल आहे या इसराइल ऐं ईरान जा जेके हींअर उनजो विच में जेको टकराव आहे उन तनाज़ुर में हिन दौरे जी केतिरी अहमियत आहे। ईरान पाकिस्तान गैस पाइपलाइन जेका रिथा आहे उहा बि सालनि खां रोलड़े जो शिकार आहे ऐं विच में ईरान जे तरफ़ां इहा धमकी बि आई हुई त जेकॾहिं पाकिस्तान उन रिथा खे कंप्लीट नथो करे त उहो आलमी अदालत में पाकिस्तान खे चैलेंज कंदा ऐं 18 खां 20 मिलियन डॉलर्स ताईं पाकिस्तान ते ॾंड बि जेको आहे सो लॻी सघे थो ऐं इन खां पहिरियां रिकॉर्डिक वारे केस में बि पाकिस्तान सां ईअं थियो हो जो अरबें डॉलर्स जो पाकिस्तान ते ॾंड लॻो हो। सो हिन दौरे दौरान ॿुधाए पियो त मुख्य जेको पॉइंट हूंदो उहो गैस पाइपलाइन रिथा बि हूंदो। सो अमेरिका जो प्रेशर ऑलरेडी स्टिल पाकिस्तान ते आहे त रिथा ते अमल न थिए। ॿिए पासे पाकिस्तान जेको आहे उनजी इहा ख़्वाहिश आहे त उन रिथा खे कंप्लीट कयो वेंदो। पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु जेको ॿियो अहम पॉइंट आहे उहो ईरान ऐं पाकिस्तान जे सरहदी इलाइक़नि में जेके दहशतगर्दी जा वाक़िया थियनि था, जेके मुख़्तलिफ़ ज़ाइरीन आहिनि उन्हनि खे बसनि मां लाहे जेको आहे सो शहीद कयो वञे थो। ताज़ो जेको वाक़ियो थियो उन ते बि ॿुधाए पियो वञे त ॻाल्हियूं थींदियूं ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान जो इहो मौक़िफ़ आहे त हीअ जेके मुख़्तलिफ़ माण्हू पाकिस्तान में दहशतगर्दी जूं कार्रवायूं करे ईरान में वञी पनाह वठनि था ऐं उन्हनि खे ऑफिशियल त न आहे पर हूअं ईरान जी सपोर्ट हासिलु आहे ऐं उन्हनि खे इंडिया फंडिंग करे थो। ॿिए पासे ईरान जो इहो इल्ज़ाम आहे त अहिड़े क़िस्म जा जेके मिलिटेंट्स ग्रुप आहिनि उहे ईरान में बि दहशतगर्दी जूं कार्रवायूं कनि था ऐं उहे CIA उन्हनि खे फंडिंग करे थी ऐं उहे वरी पाकिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु कनि था। सो दहशतगर्दी जा जेके मामला आहिनि उहे बि ज़रूरु डिस्कस हेठि ईंदा ऐं उहे जेके अहम मामला आहिनि। गॾोगॾु मूंखे ॿुधाईंदा हलूं त ईरानी सदर जे पाकिस्तान दौरे खां कुझु ॾींहं पहिरियां अवां ॾिठो त पाकिस्तान खे प्रेशराइज़ करण जे लाइ अमेरिका 3 जेके चीनी कंपनियूं हुयूं ऐं हिकु बेलारोस जेका कंपनी हुई उन ते पाबंदियूं मढ़ियूं आहिनि ऐं उन्हनि ते इल्ज़ाम आहे त बैलिस्टिक मिज़ाइल जेका पाकिस्तान जी टेक्नोलॉजी आहे उन में उहे पाकिस्तान खे सपोर्ट कंदा रहिया आहिनि। उनजो हिकिड़ो पस मंज़र आहे विच में जेको कुझु थियो, कुझु अहिड़े क़िस्म जा हथियार जेके आहिनि ॿुधाए पियो त समुंड मां सोमालिया वारे पासे ईरान पंहिंजो अमेरिका वारनि जेके आहिनि सो पकड़िया जंहिंमें ॿुधाए पियो त 11 माण्हू गिरफ़्तार थिया जंहिंमें 4 पाकिस्तानी बि हुआ ऐं अमेरिका जो इहो इल्ज़ाम आहे त इहे हथियार आहिनि त बज़ाहिर चीन जी कंपनियुनि जा ठाहियल
पर उहे चीन पाकिस्तान खे ॾिना हुआ, पाकिस्तान जे थ्रू उहे हथियार ईरान में पहुता ऐं ईरान इहे हथियार जेके आहिनि उहे यमन में हौज़ी जेके बाग़ी वेड़ कनि था उन्हनि खे सप्लाई करे रहियो हो। उन दौरान इहा कार्रवाई करे उहे हथियार कया विया आहिनि। सो उन जे तनाज़ुर में इहे पाबंदियूं लॻियूं आहिनि। सो इहे जेके समूरा मामला आहिनि यकीनन उहे डिस्कस हे थींदा अॼु प्रोग्राम में। पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु पाण प्रोग्राम जे ॿिए हिसे में ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे उन ते। 1.5 महीने जे लॻभॻि थियो आहे। 8 फरवरी ते जेका चूंड थी, आम चूंड, उन खां पोइ हाणे मुख़्तलिफ़ तकनि ते जेका नंढी चूंड थी आहे कल्ह, उन जा जेके नतीजा आहिनि उहे काफ़ी अहमियत जोगा आहिनि या असीं चऊं त इंट्रस्टिंग आहिनि। सो PTI जो जेके वोटर आहिनि, सपोर्टर आहिनि, या जेका हाणे सुन्नी इत्तेहाद काउंसिल बणिजी चुकी आहे, उहे छो घरनि खां ॿाहिरि न निकिता ऐं PTI खे उहा शो बि न मिली सघी जेका उन्हनि खे आम चूंडनि दौरान जनरल जेके इलेक्शन थिया उन में मिलियो हुयूं। जेकॾहिं असीं ॾिसूं था जेका ज़िमनी चूंड थी आहे कल्ह मुख़्तलिफ़ तकनि ते, क़ौमी असेंबली जा जेके मुख़्तलिफ़ तक आहिनि, 5 तक हुआ जिन मां 2 ते जेको आहे उहा नून लीग खे कामयाबी मिली। बाक़ी जेकॾहिं 16 जेके ॾिसूं था सूबाई जेके तक आहिनि उन्हनि 16 तकनि मां 10 तकनि ते जेको आहे नवाज़ लीग खे कामयाबी हासिल थी आहे ऐं PTI खे तमामु घणो सेटबैक थियो आहे, उन्हनि खे शिकस्त मिली आहे। उन जा कारण छा आहिनि पाण अॼु प्रोग्राम में उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु मूंखे ॿुधाईंदा हलूं त ख़बरूं इहे बि हलनि पियूं थियूं त PTI जे बानी इमरान ख़ान खे आज़ादु करण जे हवाले सां वक़्तनि फ़वक़्तनि कोशिशूं त हलियूं पे, पर हाणे उन्हनि कोशिशुनि में तेज़ी अची वई आहे ऐं फ्रेंड्स ऑफ पाकिस्तान जे नाले सां ॿुधाए पियो त हिकिड़ो ग्रुप जेको आहे उहो मुतहरिक थियो आहे जंहिंमें अॻूणा रिटायर्ड जनरल बि शामिल आहिनि, उनमें कुझु सीनियर पॉलिटिशियन बि शामिल आहिनि, कुझु आला सतही जेके वॾे पैमाने जा असीं चऊं त सहाफ़ी उहे बि शामिल आहिनि ऐं हिकिड़ो हीउ ग्रुप ठहे पियो जंहिंजी इहा कोशिशि आहे त हू इमरान ख़ान सां बि ॻाल्हियूं करे, इस्टेब्लिशमेंट सां बि ॻाल्हियूं करे ऐं मामले खे थधो करण जी कोशिशि कई पई वञे। ऐं ख़ान साहब जी आज़ादी जे हवाले सां इहे बि ख़बरूं आहिनि त इस्टेब्लिशमेंट कुझु शर्त बि रखिया आहिनि। उहे शर्त कहिड़ा आहिनि अॼु प्रोग्राम में पाण कंदासीं, उन ते बि ॻाल्हि ॿोल। सो सभ खां पहिरियों पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ईरानी सदर जो जेको पाकिस्तान जो दौरो आहे उन ते, ऐं उन ते ॻाल्हि ॿोल जे लाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सफ़ीर तौरु पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदा रहिया आहिनि साईं ज़फ़रुल्लाह शेख साहब, उहे हींअर सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। शेख साहब तमामु घणी महिरबानी सर, अमां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो सर, डॉक्टर इब्राहिम रईसी साहब ईरानी सदर 3 ॾींहंनि जे दौरे ते पाकिस्तान पहुता आहिनि। हू कराची बि ईंदा, लाहौर बि वञनि पिया ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि फिल्म इंडस्ट्री समेत मतिलबु सक़ाफ़ती हवाले सां बि मुख़्तलिफ़ मुआहिदा थियनि पिया, तिजारती हवाले सां बि मुख़्तलिफ़ मुआहिदा थियनि पिया ऐं ख़ासि तौर ते जेको मर्कज़ यकीनन गैस पाइपलाइन रिथा हूंदो। सो मौजूदा हालतुनि में ईरानी सदर जो पाकिस्तान अचणु ऐं उन्हनि अचण खां पहिरियां तेहरान में इहा बि प्रेस कॉन्फ्रेंस करे ॻाल्हि ॿोल कई त $10 अरब ताईं हू पाकिस्तान जा जेके सां वापारु आहे उनखे वधाइणु चाहिनि था। सो ओवरऑल इन दौरे खे कीअं पिया ॾिसो मां? अलाए ईरान ऐं पाकिस्तान जी दोस्ती जेकी आहे उन में एॾो तारीख़ में मां खणी न वेंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे तव्हांखे RCD यादि हूंदी जेकी 60s में हुई, तुर्की ईरान ऐं पाकिस्तान जे विच में रीजनल कोऑपरेशन फॉर डेवलपमेंट। हाणे उन खां उन बि हेठि मथे घणियूं हुयूं, पर इहा हिकिड़ो मेन प्रोजेक्ट वॾो जंहिंखे रेलवे लिंक्स ॿिया उहा मार्केटिंग जा लिंक सभु करणा हुया। ख़ैर उहो वक़्तु पुराणो हुयो, आहिस्ते आहिस्ते वक़्तु चेंज थींदो रहियो। हर हुकूमतुनि ते पंहिंजा चैलेंजिस ईंदा विया, सुपर पावर्स जो पंहिंजो रोल थींदो वियो, जंगियूं लॻियूं, हाणे मिडल ईस्ट में बाहि लॻी पई आहे। त आहिस्ते आहिस्ते उहो मुल्क पंहिंजे बेसिकली कोशिश वेस्ट इहा कई ऐं अमेरिकन्स इहा कई त मुस्लमाननि खे हर क़िस्म जे मसइले में फासाई, हुननि खे अहिड़ी तरह फासाए रखूं त जीअं हू पंहिंजे मसइले में पिया मरनि। ऐं अहिड़ी तरह हुननि पोइ इंडिया खे ॾाढो डेवलप कयो ऐं हुननि चयो त इंडिया असांजो स्ट्रेटेजिक पार्टनर आहे। हाणे उते सुपर पावर्स जो जेको सॼे तव्हां वेस्ट जो तव्हां ॾिसो त जेको 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 पंहिंजो दोस्त आहे उहो सिर्फ़ु हिंदुस्तान आहे ऐं हिंदुस्तान उन्हनि मां फ़ाइदो वरितो, उन में पॉलिसी सां फ़ाइदो वरितो ऐं नेचर ॾाढो माण्हू जेको साण हूंदो ऐं सुपर पावर्स हुया नेचुरली। ऐं बाद में वरी पोइ सोवियत यूनियन 79 में जॾहिं उहो क्रिस्टल टुटो त हुन खां पोइ वरी वन मैन शो थी वियो, वन मैन पुलिसमैन जेको थींदो आहे उहो। सो हाणे उहो अमेरिका थी वियो। त सॼी जेको बैलेंस ऑफ पावर आहे उन हिसाब सां ऐं फॉरेन पॉलिसी ऑप्शन्स आहिनि उन हिसाब सां तब्दील थींदा रहंदा आहिनि। ईरान ऐं पाकिस्तान जे विच में ॿ तमामु वॾा तमामु इम्पोर्टेंट कंट्रीज़ हुया, असां न्यूक्लियर कंट्रीज़ बि आहियूं। असां ते केॾो बार पियो, अहिड़ा इम्तिहान आया, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह त असांजी फ़ौज जो मां चवां त फ़ौज असांजी बिल्कुलु फर्म रही ऐं उन्हनि कंहिं शइ ते कॉम्प्रोमाइज़ न कयो
ज्योति जेतोणीकि करे कि पॉलिटिकल प्रेशर्स ॾाढा आया जी उन में इहो हाणे थियो ऐं अॼु मां हिकिड़ी ॻाल्हि मां चवां थो पंहिंजो चइजो मां हमेशह खुली दिलि जी ॻाल्हि कंदो आहियां जी त अॼु बि जेकॾहिं पाकिस्तान जो नालो आहे असां ॿाहिरि रहिया आहियूं उहो सिर्फ़ु फ़ौज जे करे आहे आई एम सॉरी टू से दैट पॉलिटिकल असांजो जेको माहौल रहियो आहे उहो ॾाढो चेकर्ड रहियो आहे ऐं उन में कई दौर कुझु कमु करे विया के न करे विया पर अॼु मूंखां जेकॾहिं को पुछे ऐं मां जेकॾहिं लेक्चर कंहिंखे ॾियां मां ॾींदो आहियां किथे न किथे त पुछंदा आहिनि त पाकिस्तान में सभ खां दौरु सुठो कहिड़ो आयो मां चवंदो आहियां त अयूब खान जो दौरु सुठो आयो तव्हांखे मंगला उन वक़्तु मिलियो तरबेला उन वक़्तु मिलियो अयूब ब्रिज मिलियो रोड में लाल छा चई उन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां ही 58 में मार्शल आई उन खां पोइ 59 60 में असांजा फॉरेन पॉलिसी टॉप ते ई वॾा वॾा लीडर्स पाकिस्तान में हुननि विज़िट कई बाक़ाइदे अमेरिकन लीडर्स कई आइज़नहावर उन वक़्तु ऐं ॿिया यूके जा हुया छो जो ॾिसो हाणे तव्हां ॾिसो त पंहिंजो अमेरिका जो जिते इंट्रस्ट आहे ॾिसो था जेकॾहिं ग़ज़ाली वॉर आहे त अमेरिका जिते वञे थो त उहो जेको हिंदू प्राइम मिनिस्टर आहे उते पंहिंजो यूके में जंप ॾेई उते पहुचो न 2 क़दम अॻिते थो वञे उहो जहाज़ में चढ़ी करे पेटियूं खणी थो वञे गोलियुनि जो त ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो आहे त दुनिया जी जेको सॼो पावर आहे वक़्तनि ब वक़्तनि पॉलिसीज़ चेंज रहनि थियूं ईरान ऐं पाकिस्तान जेको आहे तव्हांखे ख़बर हूंदी त ईरान पहिरियों कंट्री हो जंहिंखे पाकिस्तान खे रिकॉग्नाइज़ जे लाइ क़बूल कयो जॾहिं असां ठहियासीं उन पहिरियों कंट्री हो ईरान नंबर 2 ईरान ऐं हुनजा असांजा लाॻापा तमामु ॾाढा क़रीबी आहे मज़हबी बि आहिनि कल्चरल बि आहिनि पॉलिसी में पॉलिटिकल बि आहिनि ॿिया बि जंहिं हर फेज में सोशल ॿिया बि सभु आहिनि ऐं तव्हां ॾिसंदव त ईरान ॾाढो रिच आहे ॿियो हुनजो पाकिस्तान में इंट्रस्ट बि इन करे आहे जो बेसिकली प्रायोरिटी बीइंग शिया कंट्री जेको आहे सॼो हुनजो आहे बेशक उहो हिनजी वॾी कम्यूनिटी आहे असां वटि त हुनजा गहरा क़रीबी लाॻापा बि आहिनि ऐं ॿियो वॾी ॻाल्हि पाकिस्तान इन करे असांजे लिहाज़ खां ईरान ॾाढो इम्पोर्टेंट आहे ऐं ईरान जे लिहाज़ खां पाकिस्तान ॾाढो इम्पोर्टेंट आहे हाणे हिन ख़िते में जॾहिं ईंदासीं जेकॾहिं तव्हां इंडिया खे माइनस था कयो त इराक जी हिकिड़ी ॿी पॉलिसी रही आहे ईरान जी हिकिड़ी पंहिंजी ॿी पॉलिसी रही आहे ईरान जो तव्हां ॾिसंदव जेको बि आहे सो हाणे अमेरिका ऐं ॿिया जेके सॼे मिडल ईस्ट में खेॾनि था पिया हाणे हुननि ॿाहिरि ॿारे छॾी आहे सीरिया खे ख़तमु कयूं लेबनान खे ख़तमु कयूं कुझु पंहिंजा ताबेदार बणाए छॾियूं जॉर्डन आहे इजिप्ट आहे ॿिया आहिनि इसराइल खे जेको आहे उहो नए सिरे सां जेको आहे हुननि स्टार्ट करे ॾिनो हाणे चवनि था साॻी ईरान खां हिकिड़े मिंट में मां ॿुधायां तव्हांखे हीअ जंग जेकी आहे असां सभिनी जो सुवालु इहो बि आहे पंहिंजो त हमास इसराइल ते जंग छो कई कहिड़ी वॾो $1 बिलियन क्वेश्चन छो थी हुन भले त नंढड़ो हमास हुयो हुनखे कंहिं चयो त तूं इसराइल कखर में जेको आहे भिंजण त हिते नेचुरली असां त सम्झी सघूं था ॿियो बि को बि इंटेलेक्चुअल माण्हू हूंदो सम्झे थो त हिन जे पोयां केरु आहे हाणे इहो जेको सॼो सिलसिलो आहे हाणे हुन में तव्हां हिज़बुल्ला खणी अचो या ईरान खणी अचो ॿियो खणी अचो पर इहो बि ॿियो क्वेश्चन अचे थो त ईरान ऐं हिज़बुल्ला हमास खे छो चवंदो त हुनखे अटैक कर सही अॻियां अनदर क्वेश्चन उनजो वरी जवाबु मुंहिंजे लाइ इहो मुंहिंजे पासे पर्सनल वियो आहे त तव्हांखे यादि आहे त इसराइल घिरी आयो गल्फ में सॼो सही इलाही कंट्रीज़ ने रिकॉग्नाइज़ कयो हुनखे सूडान कयो सभिनी कयो जेको बि मुल्क इलाही थी विया ऐं UAE में बि रिकॉग्नाइज़ कयो एम्बेसी बि खुली वियूं ऐं उहो अची की काफ़ी अंदरि हली आया मां त चवां थो त मां जस्ट ॾींदुमि सलाम कंदुमि जेको आहे ईरान जो इन करे त इहो कंट्री हिकु हुयो सॼे मुस्लमाननि जे दौर में जंहिं इहो झंडो खयो जिहाद जो ऐं मां सम्झां थो त इहो सॼो एपिसोड जेको हमास वारो थियो इहो हे जेके मुस्लमाननि में अंदरि इसराइल घिरी आयो इनखे ख़तमु करण जो ऐं ख़तमु थियो हुननि 34,000 माण्हुनि जी क़ुर्बानी ॾिनी परिस्थिति पर तव्हांखे ॾिठो हूंदो त UAE वारनि मूंखे जवाबु ॾिसी तव्हांजी बंदा जाओ वापसि सफ़र करे खणी वञो हाणे हुन मां फ़ाइदो इहो पियो आहे मुस्लमाननि खे उहो दूरदेशी जी ॻाल्हि आहे इहा ख़बर सॼे दुनिया में इसराइल ऐं अमेरिका खे कंडेम कयो वियो आहे उन्हनि जे मुल्कनि में पंहिंजनि में कंडेम कयो वियो आहे मुस्लमाननि मुल्कनि में कंडेम कयो आहे यूनाइटेड नेशन्स हुनखे कंडेम कयो आहे अञा त केस हलंदा आहे जेनोसाइड जेके हले थी ईअं न वेंदी बोस्निया जो किसो तव्हांखे यादि आहे वक़्त जे हिसाब सां उहो थियो हाणे चवण जो मक़सदु आहे अचो त हिन डायरेक्ट ते त ईरान ऐं पाकिस्तान जो हिन इहा मां सम्झां थो त जेको आहे ही लीडरशिप जो ॿिन्ही जी जेकी आहे मां सम्झां थो तमामु ज़रूरी आहे वेझी अचण जे लाइ हाणे ही तजारती वक़्तु बि आयो आहे ऐं ईरान पाण आयो आहे ऐं हीअ पहिरीं विज़िट आहे नई गवर्नमेंट जी जेकी आहे
ऐं एतिरा मुआहिदा जेके थिया आहिनि, MOUs बि थिया आहिनि, कुझु एग्रीमेंट्स बि थियूं आहिनि ऐं ऑलमोस्ट हर फील्ड में थी आहे। टेररिज्म जी फील्ड आहे, सिक्योरिटी जी फील्ड आहे, तजारती फील्ड हुए सभु हुन में डिटेल में कोन था वञूं, टाइम कोन्हे एतिरो। मेन मुख्य मुद्दो आहे सर गैस पाइपलाइन रिथा। इहे सुठी बिगिनिंग आहे ऐं असांजो वापारु इन सां जेको हुननि तव्हां ॻाल्हि कई त हुन चयो त 10 बिलियन जो वापारु ईंदो, इहो इंशाअल्लाह इट विल बी अ गुड स्टार्ट। ॿिन्ही मुल्क जे तरफ़ां जेके आहे ॿिन्ही मुल्कनि खे पंहिंजी शयूं हिक ॿिए जी ज़रूरत बि आहे। हाणे इहा क़रीब त ईंदा। ईरान जो जॾहिं आहे त अमेरिका खे त वॾो सूर आहे, उहे सभु जेके आहिनि उहे रातियूं जाॻंदा। हाणे जेसिताईं ईरानी प्रेसिडेंट हिते आहे उन खां पोइ हुननि स्ट्रेटेजी ज़रूरु ठाहींदा त हिन ॿिन्ही कंट्रीज़ खे असां कीअं वरी मथां प्रेशर भरियूं, कीअं टोड़ियूं। इहो सिलसिलो हलंदो। पोइ सैंक्शन हणंदा। हाणे बि पाकिस्तानी 3-4 कंपनियुनि खे, पाकिस्तानी बेस्ड कंपनी खे सैंक्शन हयूं अचण खां अॻु में। होॾे सैंक्शन जो सिलसिलो ईरान सां उहो ई हुनजो जारी आहे। पर ॻाल्हि इहा आहे त हाणे पर ईरान सां या पाकिस्तान सां जेको चाइना जो रिश्तो आहे उहो तमामु वेझो आहे। इहो हुनजे अख में हिकिड़ो चऊं पिए त हिननि खे कीअं टोड़ियूं। हुन में इंडिया वॾो हुनखे कयो। पोइ हाणे विच वारो दौरु असांजे लाइ ॾाढो मुश्किल आयो जॾहिं अफ़गानिस्तान जो जेके हले पियो एपिसोड हले पियो, सोवियट्स आया हुया ऐं उते ज़िया साहिब जो ज़मानो आयो ऐं पोइ सॼी पॉलिसी चेंज थी वई। अमेरिकन्स असांखे F-16 बि ॾिना उन वक़्त में, 40 शायदि ॾिनऊं। उन खां पोइ ॿियो कोबरा हेलीकॉप्टर फलां नट बोल्ट ॿिया घणेई ॾिनऊं। उनजे बदिले में तालिबान थी विया ऐं पैदा थी विया ऐं तालिबान वञी करे उन्हनि सोवियट्स खे 10 साल जेके अंदरि वेठा हुआ उन्हनि खे भॼाया। बिल्कुलु शेख साहब, हाणे जीअं असां ख़बर असांजो टाइम जी बि हिकिड़ी लिमिट हूंदी आहे त पाण जेकॾहिं अचूं हिन दौरे जा, जीअं ॿुधायो त बिल्कुलु $10 अरब उन्हनि ख़्वाहिश ॾेखारी आहे ऐं चयो पिया त बिल्कुलु ईअं थियणु खपे। ॿिए पासे अमेरिका जूं पाबंदियूं आहिनि। मुख्य जेकॾहिं मुआइदो असीं ॾिसूं त गैस पाइपलाइन रिथा आहे। हाणे जेकॾहिं पाकिस्तान अमल नथो करे त $18 खां $20 मिलियन जो चवंदा त आलमी अदालत में ईंदासीं, पाकिस्तान ते ॾंढ लॻी सघे थो। अमेरिका चए थो त नाहे वठणी आहे गैस ईरान खां। ऐं इंडिया मूंखे यादि हूंदो त न्यूक्लियर डील वठी वियो, पोइ हिन रिथा खां पोइ हिते हटी वियो। कंहिं ज़माने में सऊदी अरब जो बि पाकिस्तान ते प्रेशर हो त गैस न वठो। हाणे सऊदी ऐं ईरान जा रिलेशन बि बहितर थी विया आहिनि। उन रिथा में का अॻभराई ॾिसो पिया हिन दौरे सां? इहो ॾाढो इम्पोर्टेंट इशू आहे ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधायांव थो पंहिंजे तजुर्बे खां, ईरान कॾहिं बि पाकिस्तान खां इहे शयूं पैसा न वठंदो। छो? छो जो ॻाल्हि इहा आहे त पोइ पीसमिल में वठे या किस्तनि में वठे या न वठे, या बि चए त ठीकु आहे बाबा हिनखे ख़तमु था कयूं। हाणे ॻाल्हि आई त अमेरिकन्स जे आहिनि उन्हनि इशू इहो कयो आहे त जेकॾहिं ईरान खां तव्हां गैस वठंदो त असां मतिलबु इनडायरेक्टली हुननि चयो आहे, थोरो डायरेक्टली बि हुननि कई आहे डिप्लोमेटिकली ईअं वार्निंग त उन्हनि खां तव्हां न वठो, न त मतिलबु सही न आहे। त हाणे उन में इहो आहे काफ़ी वक़्तु मूंखे एग्ज़ैक्टली वर्ड्स यादि कोन था अचनि त ब्लिंकन छा चयो या हुननि जी स्टेट डिपार्टमेंट मां कहिड़ी स्टेटमेंट आई हुई। हिकिड़ी उन में लिखियऊं त गहरी नज़र सां ॾिसी रहिया आहिनि एंड पाकिस्तान हैज़ टू बी कॉशियस, अलाए इहे लफ़्ज़ हुया हुते। त हाणे ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान ऐं ईरान ॿई सम्झनि था हिन शइ खे। हाणे विधाया आहिनि त रहंदो जेको आहे पहिरियों पाकिस्तान ऐं ईरान ॿई ॾिसंदा त होॾां वेस्ट मां हाणे रिएक्शन छा थींदो हिन विज़िट जो। पाकिस्तान खे कहिड़ियूं थ्रेट्स मिलनि, हुनखे त थ्रेट्स जी परवाह कान्हे। तव्हांखे लॻे थो त अमेरिका खे पाकिस्तान मुतमिन करे वेंदो या इन विच में सऊदी अरब जो को रोल प्ले करे सघे थो? कयो आहे पोइ अञा हिकदमि इहो मसइलो ईअं न थींदो, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। इंशाअल्लाह ताला मुंहिंजो ख़्यालु आहे इहो बायोलेटरली इहो हल थी वेंदो वक़्त जे लिहाज़ खां। ऐं मां नथो सम्झां त ईरान ई चवंदो त मां पेनलाइज़ थियां कोर्ट में थो वञा। ईरान विल नेवर गो टू ICJ। सही, मतिलबु पाबंदियुनि वारी ॻाल्हि खे मां सम्झो पियो थो। अच्छा, ॿियो जेको वॾो मामिलो आहे बॉर्डर्स ते जेके दहशतगर्दी जा वाक़िया थियनि था, अमेरिका पंहिंजो ईरान जो इहो इल्ज़ाम आहे त जेके बलोच मिलिटेंट्स आहिनि इन्हनि खे CIA जी सपोर्ट आहे ऐं उहे ईरान में कार्रवायूं कनि था। ॿिए पासे पाकिस्तान जो बि इल्ज़ाम आहे, ताज़ो मां ॾिठो त पंजाब सां तालुक़ु रखंदड़ या ॿिया जेके मुख़्तलिफ़ ज़ाइरीन वञनि था उन्हनि खे लाहे बसनि मां शहीद थो कयो वञे। त पाकिस्तान जो इल्ज़ाम आहे त भई उन्हनि खे इंडिया जी सपोर्ट आहे, ईरान बि उन्हनि खे सपोर्ट कंदो रहे थो या उन्हनि वटि उहे रहनि था उते। जीअं कुलभूषण यादव गिरफ़्तार थियो, ईरान जे वटां पाकिस्तान में दाख़िल थियो। इन मामले खे कीअं ॾिसो त केतिरी अॻभराई थींदी बॉर्डर्स ते जेको कुझु इन ते ख़ासि एग्रीमेंट थी आहे टेररिज़म ते, हिन पंहिंजो जेके साइन कई अथऊं। हाणे इहो हिकिड़ो तमामु वॾो इशू आहे। उन्हनि चयो त टेररिज़म जो जेको इशू आहे इहो वेही करे हाणे जेके उन जा टीम्स ठहंदियूं उनखे एड्रेस कंदा, कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि। बॉर्डर्स लिंक्ड आहिनि असांजा। इहो तव्हां वारी ॻाल्हि सही आहे। बलूचिस्तान जे फलाणे कुलभूषण जी जीअं तव्हां ॻाल्हि कई उहो बि ईरान खां ई आयो। उन खां मूंखे यादि आहे त ईरान जो सदर आयो हिते
कलभूषण जी बाद में जी ॻाल्हि आहे, हिते आयो विज़िट ते ऐं पंहिंजो उन में हुनखे बाक़ाइदा गवर्नमेंट चयो ऐं आर्मी वारनि बि जी टीम थी उनखे बि चयो त इहे तव्हां उते दहशतगर्द पालियो था ऐं इहो तव्हां वटां कलभूषण आयो आहे त हिन जो तव्हां ख़्यालु रखो। हाणे ईरान जेको आहे उते उहे अहिड़ी जाइ ते आहे, उनजा पंहिंजा इंट्रस्ट बि आहिनि। वरी इंडिया बेसिकली जेको गेम खेॾी रहियो आहे उहो जीअं असांजे रॉ जा एजेंट्स ॾाढा मोकिले छॾिया अथई, जेको कलभूषण ख़ुदि ॿुधायो कन्फेस कयो न त कराची में हीअं अथव, सॼे मुल्क में हीअं अथव, असांखे हे टारगेट्स मिलाई। सर्विंग ऑफिसर आहे कलभूषण जेको आहे इंडिया जो न्यूज़ जो, त उन सॼो ॿुधायो त हाणे उनखे उहो चुप हुया, हुन त बणाए असांजो ऑफिसर सॼो कन्फेस कयूं बीठो आहे। त उनखे जेको आहे पाकिस्तान रखियो ऐं मौत जी सज़ा उनखे न ॾिनी हुई, चाहे ICJ में विया त ठीकु आहे, उहा ॾियणी बि न हुई, पर हे वेठो आहे ज़िंदा मिसाल जेको आहे। इंडिया काफ़ी शाहभर में तव्हांखे ॾिसो, शाहभर में $500 बिलियन जी हुननि ऑफर ॾिनी त जे पंहिंजो जेको हिते असांजो पंहिंजे कोयटा में जेको इहो ठही रहियो आहे असांजो पंहिंजो न्यू पोर्ट जेको असांजो आयो आहे हिनजो, उते चाइनीज़ बि आहिनि, ॿिया बि आहिनि। त शाहबर ऐं जेको आहे ग्वादर जेको आहे कोई 500 किलोमीटर आहे, कोई मुंहिंजो ख़्यालु आहे 80 90 100 किलोमीटर आहे, इफ आई एम नॉट रॉन्ग। ॿियो सस्तो सवलो आहे। ॿियो हीअ जेकी पार्लियामेंट बिल्डिंग सॼी हुई अफ़गानिस्तान जी, उहा इंडियन्स ठाहे ॾिनी पंहिंजे ख़र्च ते। ऐं ॿियो उन वक़्त में 30 कॉन्सुलेट्स हुन जूं बाक़ाइदा कवर ॾिनो वियो। इहे करे अफ़गानिस्तान असां सां एॾी बेईमानी कई ऐं इसमें ख़ासि करके जेके हुतां जा प्रेसिडेंट्स हुया ऐं उन्हनि जे लाइ चयो थो वञे त उन्हनि एॾी फैसिलिटी हुननि खे ॾिनी जो असां अफ़गानिस्तान जेको आहे पोइ ते हटी वियो। हालांकि असांजा उनजे मथां ॾाढा अहसान आहिनि, पर उहो मञनि कोन था उन ॻाल्हि खे। ऐं उन्हनि में जेके अफ़गान जेके प्रेसिडेंट्स हुया हुन में कुझु उहो त हाणे मां नाला कोन खणंदुसि, पर सभिनी पंहिंजा पेट भरिया ऐं हिंदुस्तान उते अंदरि अची वियो। असां हुनखे प्रोटेस्ट कईसीं, बाबा हे कहिड़े क़िस्म जी कॉन्सुलेट आहे जो 30 कॉन्सुलेट्स हिकु जाइ ते वञी थी वई, हुनखे तव्हां डिप्लोमेटिक पासपोर्ट ॾिना आहिनि। पोइ उन्हनि ई सॼो इहो ॿिज विधो, अहिड़े रॉ खे मोकिलियो वियो, अहिड़ी तरह बलूचिस्तान विया, अहिड़ी तरह कराची आहे, अहिड़े सभु सॼो हाणे असां हुन ॼार में असां प्रॉपरली हुनखे रिटेलिएट न करे सघियासीं। अनफॉर्चुनेटली मां फॉरेन ऑफिस में सम्झो थो वञा असां पंहिंजी पॉलिसियूं एॾी इफेक्टिव कोन ठहियूं जंहिंमें असां हुननि जेके रिबट करे सघूं जेको आहे हुनजी स्टेटमेंट्स खे या हुनजी पॉलिसीज़ खे। हाणे बि वॾो चैलेंज आई हो असांजे लाइ, तमामु घणा अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके मस्जिदनि में वेठा नाला चेंज करे जेके आहिनि मुला थिया पर आहिनि हिंदू, खोड़ मिसाल आहिनि अहिड़े क़िस्म जा। सो इन हाणे उनखे जेको आहे NGO जे शकल में अचनि था, घुरनि था। अहिड़ी तरह वेस्ट बि उन्हनि सां शामिल थी वई, उहो बि जासूसी कनि था। सो असांखे वॾा चैलेंजिस आहिनि। ऐं जेको तव्हां जेको ॿुधायो हाणे जेको तव्हां चयो त बिल्कुलु सही आहे। सिर्फ़ु इंडिया छो जो स्ट्रॉंग थी विया, हुननि फ़ाइदो वक़्त खां वरितो ऐं इकोनॉमिकली असां जेके पोइ ते हटी वियासीं हुननि जानबूझ के उते जेको आहे छो इहो हक़ीक़त में जेके अञा परे था वेंदो त मां हिनखे चवंदुसि इहा मज़हबी वेड़ आहे बिटवीन मुस्लिम्स एंड नॉन मुस्लिम्स। ऐं इहो उन खां ॾींहं खां वठी शुरू थी जॾहिं फॉल ऑफ ऑटोमन्स थी 2020 में 22 या 23 में। उन खां पोइ वेस्ट ऐं जेको आहे ॿिया ज़ायनिस्ट ऐं ॿिया जेके बि हुया उन्हनि इहो फ़ैसिलो कयो की मुस्लमाननि खे हिकु प्लेटफॉर्म ते न विहणो, हुनखे को वीटो न ॾियणो, का इम्पोर्टेंस न ॾियणी, मुस्लमान मुल्कनि खे अलॻि रखिणो आहे। ॾिसो हुन पोइ लीग ऑफ नेशंस ठाहियूं, वरी यूनाइटेड नेशंस ठाहियो, वरी पास वीटो पाणे में रखूं त उन में कंट्रीब्यूटर हे ई कंदा आहिनि, अमेरिका वारा इहे सभु इहे कंदा आहिनि। ऐं अहिड़ी तरह दुनिया ते अॼु ताईं हो बिल्कुलु हावी आहिनि ऐं असां मुस्लमान हिन महिल ताईं अञा ताईं डिफरेंट प्लेटफॉर्म ते बीठा आहियूं। त मुंहिंजो ख़्यालु आहे त ईरान ऐं पाकिस्तान जेकॾहिं इनशाला हाणे हिंदू या जेको वाइदो थियो आहे सभिनी पाण ईरान वारा कमिटमेंट कंदा आहिनि त उन ते पूरा बि हूंदा आहिनि, असां बि हूंदा आहियूं। पर इहे जेके हाणे फोर्सिस वरी मूंखे जेको लॻे थो हाणे जेको हे पोस्ट ऑपरेटिव जेको दौर हूंदो न हिन विज़िट जो उहो चैलेंजिंग हूंदो। चैलेंज बाक़ाइदो हिन लाइ तयारी करणी पवंदी असांखे जेको आहे। सो अलाह कंदो ख़ैर थींदो। मां सम्झां थो हीअ विज़िट ॾाढी सुठी थी आहे ऐं इम्पोर्टेंट आहे ॾाढी विज़िट जेकी आहे। ईरानियन सां पाकिस्तान जो कल्चरली बि ॾाढी लिंक आहे, वॾी लिंक आहे। मूंखे यादि आहे मां हिते डिप्टी चीफ ऑफ प्रोटोकॉल हुयुसि, ईरानियन रुगो स्पीकर पियो अचे त सच पुछो तव्हां एयरपोर्ट खां वठी सलवातूं पढ़ंदो पियो था, घटि में घटि 40,000 माण्हू हुया जेके हुनखे रुगो वठणु आया। ऐं उन में असां मां एयरपोर्ट खां वठी मूंखे 5 कलाक लॻा हुया मेट्रोपोल होटल ताईं। अंदाज़ो लॻायो त ईरान जो हिते तमामु
बिल्कुलु ऐं कराची में सुभाणे बि सभु शयूं जेके थींदियूं त जेको तव्हांजो सुवालु आहे हरूभरू ईरानी कोन्हे करे असांखे हिकिड़ा $1 बिलियन थियो। ॻाल्हि इहा आहे त इहो मसइलो बि इनशाला हल थी वेंदो। थैंक यू सर, थैंक यू सो मच शेख साहब असांखे वक़्तु ॾिनो। ऐं सुभाणे ईरानी सदर जेके आहिनि उहे सिंध जे दौरे ते अचनि पिया। सिंध जे गादी वारे शहर कराची हू अचनि पिया ऐं कराची में आम मोकल कई वई आहे ऐं उन्हनि जो ज़बरदस्त ॿुधाए पिन इस्तक़बाल कयो वेंदो ऐं नो डाउट सिंध जा बि हिकिड़ा तारीख़ी तौर ते जेके ॾिठा वञनि पाकिस्तान जे क़याम खे 75-76 साल थिया आहिनि, पर उनखां पहिरियां सिंध जॾहिं हुई इंडस सिविलाइज़ेशन त ईरान ऐं पाकिस्तान जे हिकिड़ा स्ट्रॉन्ग रिलेशन रहिया आहिनि वापार जे हवाले सां, सक़ाफ़ती हवाले सां या मज़हबी हवाले सां। सो सुभाणे जेको हुनजो कराची जो विज़िट हूंदो उहो बि काफ़ी इम्पॉर्टेंट हूंदो, पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु पाण जेका मुल्क जी सियासी सूरत हाल आहे जीअं इंट्रो में मूंखे ॿुधायोसीं त उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेका ज़िमनी चूंड थी आहे मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में, नून लीग खे घणे भाङे कामयाबी मिली आहे, घणियूं सीटूं त पंजाब जूं हुयूं। सो उन ते बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ।